कचहरियूं रोज़ पियूं थींदियूं मगर तूं मां न हूंदासीं, नयूं पियूं महफ़िलियूं मचंदियूं मगर तूं मां न हूंदासीं। कचहरियूं रोज़ पियूं थींदियूं मगर तूं मां न हूंदासीं, नयूं पियूं महफ़िलियूं मचंदियूं मगर तूं मां न हूंदासीं, नयूं पियूं महफ़िलियूं मचंदियूं मगर तूं मां न हूंदासीं। दौड़ प्रेस क्लब में सीनियर सहाफ़ी ऐं मौजूदा प्रेस क्लब दौड़ जो सदर मरहूम गुलाम मुस्तफ़ा बिरोई जी यादि में हिकु तहज़ीती मिराको मुनक़द कयो वियो, जंहिंमें प्रेस क्लब दौड़ जे समूरी मेंबरनि उहिदेदारनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में मरहूम जो भाउ अब्दुल सत्तार बिरोई पुटु मीर हसन बिरोई पिणु शिरकत कई, जिन सां सहाफ़ियुनि दिली हमदर्दी जो इज़हार कयो ऐं तहज़ीती मिराके जी सदारत क़ाइम मक़ाम सदर फ़कीर महबूब अली कई, जॾहिं त कार्रवाई जनरल सेक्रेटरी बाबर अली वसाण हलाई। उन मौक़े ते प्रेस क्लब दौड़ जे सीनियर सहाफ़ी अब्दुल हादी सुमरो, ग़ुलाम मोहम्मद सियाल, वज़ीर जलबाणी, ख़ज़ानची जावेद इक़बाल आरई, इसहाक़ मुग़ल, जॉइंट सेक्रेटरी राशिद लाशारी, ऑफिस सेक्रेटरी उमैद अली पंवर, महरम पंवर रमज़ान वासवाणू ऐं इतलाह सेक्रेटरी मोहम्मद इक़बाल मुग़ल ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोई ज़िंदगी में ख़िज़मत ऐं तफ़सीली रोशनी विझी वई ऐं मुक़ररु चयो त ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोई जो शुमार दौड़ प्रेस क्लब जे बानी मेंबर में थींदो, जंहिं में पंहिंजी सॼी ज़िंदगी सहाफ़त इदारे जी ख़िज़मत लाइ वाक़ुफ़ करे छॾी। हू हिकु बहादुर ऐं ईमानदार ऐं असूल परस्त सहाफ़ी हो, जंहिं हमेशह सच हक़ जी राह ऐं अख़्तियार कई। संदसि कलम ऐं वॾी ताक़त हुई, हिन कॾहिं बि कंहिं दबाव या लालच आॾो झुकणु क़बूल न कयो ऐं हिननि वधीक चयो त मरहूम शहरियुनि जे मसइलनि खे उजागर करण लाइ अॻभरो रहंदो हो ऐं बे आवाज़ माण्हुनि जे आवाज़ बणिजी संदसि हक़ लाइ जदोजहद कंदो रहियो ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोई न सिर्फ़ु हिकु सुठो सहाफ़ी पर हिकु बहितरीनु इंसानु पिणु हो, जंहिं पंहिंजी इख़लाक़ ऐं सादगी सां हर दिल ऐं जाइ ते नौजवान सहाफ़ियुनि लाइ हिकु रहनुमाई ऐं उस्ताद जी हैसियत रखंदो हो, जेको खेनि हमेशह सचाई ऐं बहादुरी सां सहाफ़त करण जी तख़लीक़ कंदो हो ऐं मुक़ररीन ॿुधायो त ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोई पंहिंजी पेशवार ज़िम्मेवारी सां गॾोगॾु पंहिंजो रोज़गार बि ईमानदारी सां कंदो रहियो, जॾहिं त सहाफ़त खे ज़ाती मफ़ाद लाइ इस्तेमालु न कयईं। हिन पंहिंजी ज़िंदगी जो वॾो हिसो अवामी भलाई ऐं समाजी सुधार ऐं हक़ जे आवाज़ बुलंद लाइ वाक़ुफ़ करे छॾियो ऐं हिन ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोई जी छॾियल वाट ऐं मिशन खे जारी रखण जो वचन कंदे संदसि चयो त मरहूम ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोई जी ख़िज़मत खे हमेशह यादि रखियो वेंदो। संदसि विछोड़ो सहाफ़ती बिरादरी लाइ वॾो नुक़सानु आहे, जेको कॾहिं बि पूरो न थी सघंदो, जॾहिं त इजलास में आख़िर में मरहूम जे सवाब लाइ ख़ैरात फ़ी सबीला पिणु कयो वियो जो बंदोबस्तु कयो वियो ऐं गॾियल दुआ घुरी त अल्लाह ताला मरहूम खे जन्नत फिरदौस में चाहे आला मक़ाम अता फ़रमाए। कैमरामैन टीम सां गॾु उमैद अली पंवर, कोशिश डिजिटल दौड़।